जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनी जो स्वागत है। दोस्तों, चेटीचंड सिंधी मेला समिति महानगर जयपुर जो समापन समारोह 29 दिसंबर ते थी रहियो। दोस्तों, जंहिंजी कुछ झलकियूं असां तव्हांखे ॾेखारूं था। इन प्रोग्राम जे अंदरि मुख्य अतिथि जे बतौर सिंधी समाज में असांजा भाई तुलसी त्रिलोकानी जी हुआ ऐं तंहिंजे अलावा मुख्य अतिथि में MLA रफ़ीक खान ऐं अरोड़ा साहब भी आया। दोस्तों, कार्यक्रम की शुरुआत भगवान श्री झूलेलाल साईं जी जोत प्रज्वलित करे तंहिंखां पोइ मंच संचालन कयो। उन खां पोइ आयल अतिथियुनि जो भी सम्मान कयो वियो ऐं जेका पूरे जयपुर शहर में मुखीगण आयल हुआ, जी हाँ दोस्तों, जेके भी पंचायतूं आयल हुयूं, जेका भी मुखीगण हुआ, सभिनि जो शील्ड ॾेई करे ऐं माला ऐं पखर पाराए करे स्वागत भी कयो। जी हाँ दोस्तों, ये सब असां तव्हांखे असांजे वीडियो माध्यम सां ॾेखारियूं था केतिरो न सुहिणो सुठो इहो प्रोग्राम थी रहियो हो। दोस्तों, इन प्रोग्राम खां पोइ ॾाढो ई सुठे नमूने सां भोजन प्रसादी जो भी जेको व्यवस्था करियल हुई उहो भी तव्हां वीडियो माध्यम सां ॾिसी था सघो। दोस्तों, तंहिंजे अलावा असां तव्हांखे ॿुधाए था हलायूं कि चुनाव जी घोषणा भी इन मंच तां थी वई। जी हाँ, चुनाव अधिकारी हितेश अडवाणी जी है 19 जनवरी की घोषणा कई है। तंहिंजे अलावा उन्होंने चयो कि विस्तार सां जानकारी असां व्हाट्सअप के माध्यम सां लेटर के माध्यम सां सभिनि खे फॉरवर्ड करे छॾींदासीं। तंहिंजे अलावा लेखे जोखे जी ॻाल्हि करूं त लेखो जोको भी PDF फाइल के माध्यम सां सभिनि खे प्राप्त थिए पियो ऐं लगातार फॉरवर्ड भी थिए पियो सभिनि जे मोबाइल ते। दोस्तों, इन कार्यक्रम के अंदर एक खास ॻाल्हि ॾिसण लाइ इहा मिली कि जेका टई कैंडिडेट हुआ, जेका चेटीचंड सिंधी मेला समिति महानगर जयपुर में अध्यक्ष प्रत्याशी आहिनि, उअं त 4 या 5 ॼणा आहिनि, पर 3 ॼणा उते पंहिंजो जेको चीज मोर्चो संभाले करे वेठा हुआ। सभिनी पंहिंजे वोटरनि खे लुभायो पिए। कंहिं पंहिंजे वोटरनि खे पखर पे पालायो त कंहिं हुननि खे मोतियुनि जी माला पे पाराई ऐं सभिनि खां अपील भी कयनि कि साईं असांजो ध्यानु रखिजो। ॾाढो ई सुठो नज़ारो ऐं कई जॻहियुनि ते इहे टई प्रत्याशी हिकिड़े मंच ते भी नज़र आया, जीअं कि जोत ॿारण टाइम ते इहे टई प्रत्याशी गॾु हुआ। तंहिंजे अलावा कई जॻहियुनि ते इन्हनि टिनिनि मिली करे एक साथ फोटो वीडियोग्राफी कई, छोकी लड़ाई त को आहे कान न, ही त जरा सो हिकिड़ो इलेक्शन आहे, मन मिटाव कान्हे कंहिं भी प्रकार जो। असांजे सिंधी समाज में ही ॾिसण लाइ करे मिली थी सघे एतिरो न सुहिणो सुठो आयोजन, एतिरा न सुठा वीडियो जेको तव्हां ॾिसी था सघो। तंहिंजे अलावा असां तव्हांखे ॿुधाए लाहियूं कि जेकी मातृशक्ति आयल हुई, मातृशक्ति जो भी मंच ते ॾाढे सुठे नमूने सां स्वागत कयो वियो ऐं जंहिं भी मेला समिति अंदर जीअं झांकी जो जंहिं कमु संभालियो या कंहिं फंडिंग जो कमु संभालियो या जहिड़े भी प्रकार सां जेको भी कमु संभाले रखियो न, उन्हनि सभिनि जो भी स्वागत सत्कार कयो वियो। त दोस्तों, असां तव्हांखे असांजे वीडियो माध्यम सां ॾेखारूं था समापन समारोह जूं कुझु झलकियूं, तव्हां मिस न कंदा। ऐं जेका जयपुर जा तव्हां मुखीगण आहियो त हीअ वीडियो ज़रूरु ॾिसंदा थी था सघो। इन वीडियो में तव्हां भी हुयो। जय श्री झूलेलाल।